नाज़रीन हमारे से रहा खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर मटियारी रिपोर्ट राणा शमशाद अली के मुताबिक हज़रत सरदार अहमद शाह लिक्यारी जो 24 उर्स मुबारक 3 मई खां 1 जून ताईं ॻोठ मेहर शावे जो न्यू सईदाबाद बाईपास भरिसां संदसि दरगाह ते इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद जी सदारत हेठि हिकु आला सतह इजलास संदसि ऑफिस में थी गुज़रियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 असद अली, ADHO डॉक्टर राम लोहाणो, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद मंसूर अली अब्बासी, एडमिनिस्ट्रेटर औकाफ हैदराबाद डॉक्टर नूर अहमद, स्टाफ ऑफिसर आफाक अहमद अंसारी, असिस्टेंट इंफॉर्मेशन सईद अहमद शेख समेत पुलिस ऐं टाउन इंतजामिया जे अमलदारनि शिरकत कई। इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी एडमिनिस्ट्रेटर औकाफ खे हिदायत कई त उर्स मुबारक के मौके ते दरगाह जे तर्ज़ियनी आराइश रंग रोगन सां गॾोगॾु दरगाह ते लाइटिंग जे इंतज़ामनि खे मुकमल कयो वञे, जॾहिं त दरगाह जे सज्जादा नशीन सैयद महबूब अली शाह चयो त सालियाने उर्स मुबारक जो इफ़्तिताह 3 मई ते सुबुह जो 10 वॻे कयो वेंदो, जॾहिं त 1 जून ते अदमी कॉन्फ्रेंस मुनक़िद थींदी, जंहिंमें हज़रत सरदार अहमद शाह लिक्यारी जी शख़्सियत, शाइरी समेत संदसि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ रुख़नि ते मुहक़िक़, दानिश्वर ऐं अदीब मक़ाला पढ़ंदा। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।